सां त पुछनि से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे, पुछनि से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे ऐं ॾोरींदियूं ॾिसनि अङण अजीबनि जा। क्लास में मौजूदु मुंहिंजा भाइरो ऐं भेनरो, अस्सलाम वालेकुम। अव्हां जी जॉब्स जी अनाउंसमेंट थी वई आहे ऐं यकीनन उन में उहे शागिर्द वेही सघनि था जेके ग्रेजुएट आहिनि, जिन जी ग्रेजुएशन आहे। ऐं आउं सम्झां थो त उन हवाले सां यकीनन हिकिड़ी तव्हांजी टेस्ट जे हवाले सां तयारी हूंदी। ताज़ो जेको हिते पेपर थियो तव्हांजो, जेका टेस्ट वरिती वई, उन में घटि में घटि मूं जेके 10 सवाल कढिया हुआ 86 खां वठी 95 ताईं, उन्हनि में मूं जेका ऑब्ज़र्वेशन कई, ॾिठो जेको, उहो मूं अंदाज़ो इहो लॻायो त उन मां अक्सरियत शागिर्दनि जी जेका आहे उहो उन में उन्हनि जूं घणे भाङे पास मार्कूं आहिनि ऐं घणियूं मार्कूं आहिनि। ऐं इहा मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मुंहिंजे ॿुधायल उन ॻाल्हि खे तव्हां सही नमूने सां सम्झी सघियो। ऐं मूं कोशिशि कई पंहिंजे उन्हनि 10 सुवालनि कढण में आउं अहिड़ो पेपर कढां जेके शयूं तव्हांखे ईंदियूं, ऐं उन्हनि में मूं कोशिशि इहा कई त उन में ग्रामर जा सुवाल बि ॾिना, इस्तिलाह, इश्तिक़ाक़, मुरकिब लफ़्ज़, शाइरीअ जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ उहे शयूं ॾिनियूं त जीअं उहे तव्हांजे लाइ मददगार साबित थी सघनि। हाणे जेका शइ तव्हां सां करणी आहे उहा तव्हांजे उन टेस्ट जे ई हवाले सां त इम्तिहान ॾियणु, टेस्ट ॾियणु, इहा ख़ुदि हिकिड़ी आर्ट आहे, इहो हिकिड़ो हुनरु आहे। खोड़ सारा असांजा जेके शागिर्द हूंदा आहिनि, ॿार जेके हूंदा आहिनि, उहे टेस्ट में ॾाढो ख़ौफ़ज़दा थी वेंदा आहिनि ऐं उहे उनजो इलाही असरु वठी वेंदा आहिनि। पर मां सम्झां थो त हिकिड़ी टेस्ट में असांजे शागिर्द खे रिलैक्स हुजणु खपे ऐं उनखे मर्कज़, उनजो फोकस जेको आहे उहो उन सवाल ते हुजणु खपे। स्टडी यकीनन तव्हां कयो पिया। अॻु में मूं तव्हां सां ॻाल्हियूं शेयर कयूं हुयूं त असांजे हिकिड़े स्टूडेंट खे 2 क़िस्मनि जूं शयूं कमु अचनि थियूं। हिकु त उन में उन वटि तख़लीक़ियत हुजे, जीअं उहो जेकर को पैसेज आहे, को टुकड़ो आहे, उन मां जवाबु कढी सघे। जेकर कंहिं शइ ते मज़मून लिखिणो आहे त उनखे डिफाइन करे सघे। ॿियो त फिगर जेका आहे उहा यादि कई वेंदी आहे। असां इन क़िस्म जो असांजे हिकिड़ो रटोब जेको आहे उहो असांजे शागिर्द खे किथे किथे यकीनन उहो कमु अचे थो। ॿियो मेन शइ आहे, असुलु शइ जेका आहे उहा टाइमिंग। ऐं सम्झां थो त इन क़िस्म जूं टेस्टूं जॾहिं थियनि थियूं, असांजे हर शागिर्द वटि घटि में घटि, छो त आउं सम्झां थो त इन क़िस्मनि जे टेस्ट में मोबाइल अलो कोन हूंदी, उनजी इजाज़त कोन हूंदी, त हर शागिर्द जे ॿाह में घटि वाच ॿधल ज़रूरु हुजे, जीअं हू उन टाइम खे, उनजी हिकिड़ी कथ जेका आहे उहा करे सघे त भई मूंखे पेपर जेको आहे उहो केतिरे टाइम में करिणो आहे। ॿी शइ आहे रफ़्तार। साईं ताजु साहिब जॾहिं MA सिंधीअ जो इम्तिहान ॾिनो हुयो त हर पेपर में हुन लॻभॻि 12 सप्लीमेंट्रियूं भरियूं हुयूं। पोइ पेपर ॾिसंदड़ माण्हुनि अंदाज़ो लॻायो त भई हीअ त हिन माण्हूअ जो 3 कलाकनि में पेपर कीअं थियो हूंदो, एॾो तवील पेपर आहे। ऐं पोइ जॾहिं उनखे घुराए उनजे साम्हूं उनखे लिखायो वियो त यकीनन उन्हनि माण्हुनि ॾिठो त भई हीअ त 12 सप्लीमेंट्रियूं छा, पर इन जाइ ते 14 सप्लीमेंट्रियूं भरे सघे। माना तव्हांजी जेका रफ़्तार आहे, तव्हांजी जेका माना स्टेमिना आहे, जेको तव्हांजो टाइमिंग आहे, उनखे तव्हांखे सम्झणु खपे। इहे त टेस्ट जे हवाले सां ॻाल्हियूं। अॼु आउं मुख़्तसिर तौर ते तव्हां सां उहे शयूं शेयर कयां थो जेके असांजे लोक अदब जो हिसो आहिनि। छो त जॾहिं तव्हां वटि जदीद सिंधी शाइरी जूं सिन्फ़ूं अची सघनि थियूं त मुमकिन आहे त तव्हांजे
इन टेस्ट जे पैटर्न में लोक अदब जूं सिन्फ़ूं बि अचनि। हाँ, लोक अदब जूं जेके सिन्फ़ूं आहिनि, लोक अदब जी जेका शाइरी आहे उहा असांजी लिखंदो आहे सुघड़। सुघड़ सुहिणो ठाहींदड़, सुहिणो घड़ींदड़, सुहिणी घड़ घड़ींदड़, सुहिणी घड़त वारो, सौ घड़ घड़ींदड़। ऐं आम तौर ते असां उनखे ॾाहो, सालिक, सम्झदार ऐं ॼाणू चई सघूं था। हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको सुघड़ आहे उहो हमद बि लिखे थो, नात बि लिखे थो, मसनवी बि लिखे थो, मौलूद बि लिखे थो, मदह बि लिखे थो। इहे इन्हनि ते पाण कुझु शयुनि ते अॻु में ॻाल्हाए चुका आहियूं। ऐं 30 अखरी बि लिखे थो। हाणे असां वटि 30 अखरी जेका आहे उहा अरबीअ जा जेके 28 अखर आहिनि उन्हनि ते, ऐं उनखां पोइ ला ऐं हे जेका हमदो वारी हे जेका लिखी वञे थी उहे बि 2 अखर गॾे उन में 30 अखरी, उन्हनि ते पहिरियों अखर सां जॾहिं उहा 30 अखरी अचे थी। असांजा सुघड़ हफ़्तो बि लिखंदा आहिनि, जंहिंमें हफ़्ते जा ॾींहं ॻणाईंदा आहिनि, महीना बि लिखंदा आहिनि, इहा उन्हनि जी पर हाणे मौजूदो लिखंदा आहिनि। हाणे असुल जेके असांजे लोक अदब जूं सिन्फ़ूं आहिनि उन में अचे थो सिंगार। हाणे सिंगार जेको आहे इहो बेतुई आहे, ऐं सिंगार मां मुराद आहे त उहो जेको सो शुरूआति में त मिजाद ते बि लिखियो वियो ऐं कंहिंजे हुस्न जी साराह ते बि लिखियो वियो, पर असांजे सुघड़ वटि जेको सिंगार आहे उहो पाण सॻोरनि जे जेके उन जी जेका सना ऐं साराह ऐं उन जी जेका तारीफ़ आहे उन ते जेका बेत जे अंदाज़ में शाइरी कई वञे थी उनखे सिंगार चयो वञे थो। असांजे जेके शाइर आहिनि या सुघड़ आहिनि उन्हनि वटि भई अहिड़ियूं सिन्फ़ूं बि आहिनि। हाणे जीअं उन्हनि वटि कुझु ईअं बि हू लिखनि था त भई हिकिड़ी अहिड़ी सिन्फ़ आहे जंहिंमें चप न चुरे। हू सॼो जेकर बेत लिखनि था या ग़ज़ल लिखनि था त उन्हनि जो चप न चुरंदो। जीअं गोहर जान गिलाल ॾिसे हित हूरूं सॼण जा सेहरा ॻाइनि, माना हिते नथो मिले, माना चप सां नथो मिले। या हिकिड़ा असांजा सुघड़ बिना नुक़ूत, बिना नुक़्ते जे, बिना टुबके वारी शाइरी बि कंदा आहिनि। जेकर उन्हनि जो को पूरो बेत आहे, को उन्हनि जो जेकर पूरो ग़ज़ल आहे त उन में कंहिं बि अखर में टुबको न ईंदो। हाणे उते फ़र्ज़ु कयो जेकर णे अचे थो त णे ते टुबको न आहे, णे ते हू तोतड़ी आहे ऐं उहा, पर उन में बि हिकिड़ी शइ आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेकर उन में शाइर पंहिंजो नालो ॻणाए थो ऐं उन में जेकर उन जे नाले में टुबका आहिनि त इहो उनखे जाइज़ आहे त पंहिंजो नालो उन में तख़लुफ़ जेको आहे उहो खणाए सघे थो, न त वरना उन में को टुबको जेकर न हूंदो। ॿी असांजे जेका सुघड़नि वटि हिकिड़ी शाइरीअ जी सिन्फ़ आहे उहा आहे ॾहस। हाणे ॾहस मां मुराद इहा आहे त उन हिकिड़े नज़्म जेको आहे या उहो हिकिड़ो जेको बेत आहे उन में हिकिड़ी शइ जा जेके आहिनि उहे 10 नाला ॾिना वञनि था, 10 जेके नाला ॾिना वञनि था। हाणे हिते मूं वटि हिकिड़े शाइर आहे रहमतुल्लाह आजिज़ लिशाइरी, उनजो किताबु आहे रंग रहमतुल्लाह जा। उन में हिकिड़ो उनजो इन क़िस्म जो जेको सो 10 आहे, ऐं तव्हांखे उहो पढ़ी ॿुधायां थो। हाणे ही 10 आहे। ऐन अजीब खणे थो जाॾे ताॾे नवां नज़ारा आहिनि, नेण करे बेचैन छॾे हिते कई दर्द दिलि वारा आहिनि। हाणे जीअं हिन में मां पूरो नथो पढ़ां ऐं उहे लफ़्ज़ वठां थो। ऐन अख खे चइबो आहे, नेण अख खे चइबो आहे, चशम अख खे चइबो आहे, दीद अख खे चइबो आहे, ऐं अख अखड़ियूं। अहिड़े नमूने सां जेकर को शाइर 10 लफ़्ज़ इस्तेमालु करे थो। हाणे तव्हां जॾहिं भिटाईअ जी शाइरीअ खे पढ़ंदव त भिटाईअ ऐं सम्झो त रुॻो उठ जे लाइ 8-10 लफ़्ज़ कतबांदा आहिनि। ॾाघनि, ॾेरनि, ॾूंगरनि, ॾाघा, उठ, लेड़ा विया लतीफ़ चए, लेड़ा, करहा, करहा उठ, आओ राणा रहो राति, तुंहिंजे चांगे खे चंदन चारियां। उन खां पोइ इलाही ॿिया बि, मयो,
उठण जे ओगार जी बर में आयमि बू, लेड़ा विया लतीफ़ चए मया उहे मया शल मरनि। मक़सदु आहे त 10 लफ़्ज़ जेकर उहे उन्हनि सां कंहिं ॿोलीअ जो तालुक़ु न आहे, उहो भले रुॻो सिंधी ॿोलीअ में न पर कंहिं बि ॿोलीअ जो जेकर लफ़्ज़ आहे उहे 10 ॿोलीअ में जेकर कतबु आणे थो उनखे 10 चयो वञे थो। ऐं असांजे सुगड़नि वटि हिकिड़ी अहिड़ी सिन्फ़ आहे जंहिंखे 20 बि चवनि था, माना हुननि 20 नाला बि कतबु आंदा आहिनि। हाणे हिकिड़ी वरी अहिड़ी शइ आंदी आहे, असांजो सुगड़ आहे गुलाम फ़क़ीर जतोई, उहो पढ़ंदो आहे भई उन में 10 जेकर नाला आहिनि त 10 वरी वसफ़ूं बि आहिनि, माना सुगड़नि। हाणे इहो आहे असांजो 10 उनखे। उन खां पोइ ॾोर, हाणे ॾोर जेको आहे उहो ॾोर बि बेत आहे, हिकिड़े क़िस्म जो बेत आहे। शाह करीम, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जलाल खट्टीअ वटि ॾोर मिले थो। हाणे ॾोर जंहिंखे सुगड़ सिंधी लोक अदब जो शहज़ोर बि चवंदा आहिनि। हाणे ॾोर जेको आहे उन में ॾाहप जी का लिक रखियल हूंदी आहे, जीअं ॻुझारत में हूंदी आहे, पर ॻुझारत शाइरीअ वारे अंदाज़ में न हूंदी आहे। ॾोर जेको हूंदो आहे उहो बेत वारे अंदाज़ में हूंदो आहे ऐं उनजी भञणी बि ईअं थींदी आहे। हाणे ॾोर आम तौर ते असांजे सुगड़ वटि जेको ॾोर आहे उहो ॾोर हिकिड़ो त उहो ॾोर ठाहींदा आहिनि पंतनि पाक ते। हाणे पंतनि पाक जो जेको 5 तन जेके आहिनि उन्हनि ते ॾोर ठाहींदा आहिनि, कुदरत ते ठाहींदा आहिनि, अलाह जी जेका कुदरत आहे। उन खां पोइ 1.25 लख उहो नबियुनि ते जेको ॾोर ठाहींदा आहिनि ऐं उन खां पोइ बुज़ुर्गनि जे हवाले सां बि ॾोर ठाहींदा आहिनि। त इहा असां वटि जेका हिकिड़ी लोक अदब जी सिन्फ़ मिले थी। हाणे उनखां अलावा ऐं उनजा हिते मिसाल मूं वटि मौजूदु आहिनि ऐं उन तवालत जे करे उहे कोन थो पढ़ां। हाणे हुनुर जेको आहे असांजे शाइरनि वटि, जेके लोक असांजा शाइर आहिनि उन्हनि वटि हिकिड़ी सिन्फ़ जेका आहे उहा हुनुर बि आहे। हाणे हुनुर जेको आहे उहो फ़ारसी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे ऐं माना का कारीगरी, को फ़न। पर हाणे उहो हुनुर कीअं आहे त फ़र्ज़ु कयो जेकर असां वटि मिटी आहे, काठ आहे या लोह आहे, इहा असुलु उन्हनि जी हक़ीक़त आहे। पर जेकर लोह मां को ॾाटो थो ठहे इहो हुनुर आहे। काठ मां जेकर का मेज़ ठही आहे, का टेबल ठही आहे त इहो हुनुर आहे। ऐं इन हवाले सां जेको आहे सो हू जेके आहिनि उहे पंहिंजो शइ ॿधंदा आहिनि, शाइरीअ जी जेका उहा सिन्फ़ ठाहींदा आहिनि। ऐं उन में हिते हाणे हिकिड़ो बेत आहे, अवां लए अजीबा थाही तकिन वेठा तारा। हाणे हुनुर हिकिड़ो ॿुधायां थो, अवां लए अजीबा थाही तकिन वेठा तारा, गुज़रिया वक़्त ग़रीबनि जा तकींदे तारा, सिकनि था पिया सहन ते ही अवां लए ओतारा, हन अंदरि तारा राणा रहमतुल्लाह चवे। हाणे हिते जेके तारा जी जेका माना आहे, अवां लए तकिन था तारा, हाणे हिते जेका तारा जी माना आहे उहे अखियुनि जा तारा, नेण था तकीन। ठीकु आहे। ॿिए हंधि जेको तारा आहे उहो आसमान जा तारा आहे। हाणे ओतारा, हाणे हिते ओतारा मां मुराद ओताकूं आहे। ठीकु, ईअं माना जेका लफ़्ज़नि जी जेका इनखे असां वटि हुनुर चयो वञे थो। उन खां पोइ हाणे इहो सुगड़ाइप जो हिकिड़ो हुनुर आहे जंहिंमें हिकिड़ी ॾाहप रखी थी वञे। उन खां पोइ असांजे सुगड़ाइप जी हिकिड़ी सिन्फ़ आहे दोराहो। हाणे दोराहे मां मुराद दो यकीननि असां सम्झूं था त दोराहो माना दो माना 2, राहो माना राहूं, रस्ता 2 पासा, 2 सोचूं, इहो दोराहो हूंदो आहे। हाणे फ़र्ज़ु कयो ससु ई हुई जंहिं दिलि कई चो सहण हली त सूर मिलियुसि। हाणे हिते ससु ई आहे, माना उनजो जेको ज़िक्र आहे ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां उनखे ॿुधो था त उहो बज़ाहिर में ससु ई आहे, पर वरी जॾहिं हाणे उनजे असां भञणीअ खे पढ़ूं था उते ससु ई न रहंदी। हाणे उते वरी जेको उनजो सुर आहे उहो सुहिणी थी वेंदो। हाणे ॾिसो ससु ई हुई, हाणे हिते वरी थी वियो ससु हुई, हुते सुहिणी आहे ससु ई आहे, हिते वरी सुहिणी थी वई। ससु हुई जंहिं दिली खईं पोइ सुहिणी हली त सूर मिलियसि
ऐं भेलो भॼी पियसि त लुड़ी हली पई दरिया ॾे। हाणे हुते सुहिणी हाणे दोराहो जेको आहे, दोराहे में माना को बि फ़र्ज़ु कयो जेकर हिकिड़े सुर में सुगड़ उहो शेर पढ़ी ॿुधाए थो त वरी जॾहिं उन जी भञणी कंदो त उहा उन में न हूंदी, उहा वरी उन जी भञणी जेका आहे उहा ॿिए सुर में करे थो। हाणे उन खां पोइ आहे ॿुझारत। ॿुझारत लोक अदब जी हिकिड़ी सिंफ़ आहे। हाणे जंहिंमें का ॻुझी ॻाल्हि रखियल हूंदी आहे, ॻुझी ॻाल्हि का रखियल हूंदी आहे, का माम रखियल हूंदी आहे। हाणे हिते ॿुझारत जी जेका वफ़ आहे त लफ़्ज़ ॿुझारत जे असुल बाबति जुदा जुदा राया आहिनि। किन जे ख़्याल में हीउ लफ़्ज़ ॻुझो अर्थ लिकल माना में आहे ऐं किन जे राय में त ॿुझारत जो लफ़्ज़ हिंदी बुझारत या बुजोल मां सिंधीअ में राइज थियो आहे। हिंदी लफ़्ज़ बुझारत मौजूदु आहे ऐं उन जी माना आहे हिसाब किताब साफ़ करणु, अलबत बजोल जी माना आहे पिरोली भञणु। हाणे ईअं बुझारत आहे। हाणे उन जी जेका हाणे हिते उमिरि माण्हूअ जो करी हा, मूं त हाकमाणी कई। हाणे हीअ ॿुझारत आहे, हीअ ॿुझारत जी ॿियणी आहे। उमिरि माण्हूअ जो करी हा, मूं त हाकमाणी कई, पर तूं त नालो हुए पोइ बि अकुल न आई आजिर चवे। हाणे इहा ॿुझारत। हाणे हिते भञणी, हाणे माण्हूअ जो माण्हूअ जो, हाणे हिते माण्हूअ जो उमिरि माण्हूअ जो करी हा, माण्हूअ जो शर्म, हाकमाणी, हाकमाणी महिमान नवाज़ी ऐं नालो हाकिम, माना इहा टिनि तुकनि में भॼे थी। हाणे ॿुझारत में जेकर हाणे इहे जेके उन अंग ॾिना, तव्हां माण्हूअ जो जेकर नालो खणी वियो तॾहिं बि ॿुझारत भॼी पई। जेकर तव्हां हुन हाकमाणी शइ जो नालो खणी वियो, एक्चुअल महिमान नवाज़ी आहे, तॾहिं बि ॿुझारत भॼी पई। जेकर असुलु माण्हूअ जो नालो तव्हां खयो तॾहिं बि ॿुझारत भॼी पई। हाणे हिनखे सॼी थी करे, सॼी ईअं त जॾहिं उमर बादशाह मारवीअ खे खणण खूह ते आयो हो त मारवीअ खां पाणी घुरियईं ऐं मारवीअ वटि पाणी खणी पहुती त खेसि खंभे उठ ते विहारियईंसि। उते मारवी ॻाल्हाए थी, माना उनखे मारवी चवे थी त शर्म करी हा जो न्याणी हुयसि, मूं त महिमान नवाज़ी कई, पर तूं त हाकिम हुए, तो पंहिंजी जेका रीत हुई उहा न पारी। त हाणे इहा आहे। हाणे ॿी असांजी हिकिड़ी जेका लोक अदब जी जेका सिंफ़ आहे उहा आहे गुरचेलो। हाणे गुर चेलो, हाणे उन में हिकिड़ो हूंदो आहे गुरु ऐं हिकिड़ो हूंदो आहे चेलो। हाणे उन्हनि ॿिन्हिनि जी जेका पाण में हूंदी आहे उहा गुफ़्तगू हूंदी आहे। गुरु ऐं चेले जी हिकिड़ी लिकल जेका माम वारी या ॻुझ वारी उहा पाण में गुफ़्तगू हूंदी आहे, मकालमात चऊं या उन्हनि जा डायलॉग जेके हूंदा आहिनि उहे पाण में हूंदा आहिनि। फ़र्ज़ु कयो हाणे गुरु जेको आहे चवे थो, छो त सवाल गुरु कंदो आहे ऐं चेलो हुनखे जवाबु ॾींदो आहे, रहे नथो रातिड़ी यार, ॿेर जे वेझो नाहे ॿार, टी रसी नथी झले बार। हाणे गुरु जेको आहे उहो चवे थो त भई यार राति बि नथो रहे ऐं ॿेर जेका आहे उन जे वेझो ॿार अचे ई नथो ऐं रसी जेका आहे उहा ॿार नथी झले। चओ तूं चेला कहिड़ी ॻाल्हि, असुल में सराइकीअ में हूंदो आहे, हिते हुन सिंधीअ जो। हाणे चेलो जेको आहे उहो उनखे हिकिड़े ठप जो जवाबु ॾिए थो त गुरू जी पकी न आहे, ठीकु आहे। हाणे यार इन करे रातिड़ी नथो रहे जो उनजी यारी पकी न आहे, ठीकु आहे। ऐं ॿेर जे वेझो ॿार इन करे न आहे जो ॿेर कचा आहिनि, पकी न आहे। ऐं रसी ॿार इन करे नथी झले जो उनखे वटि न आहे, उहा बि पकी न आहे। माना इन हिकिड़े धक में जेको इहो गुरु चेले जी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ जेका आहे उहा ॻाल्हि ॿोल हूंदी आहे। उन खां पोइ पिरोली जेका आहे, पिरोली ख़ुदि जेका आहे उहो लोक अदब जी हिकिड़ी सिंफ़ आहे ऐं उनखे बि ॾाढी उहा ॾिठ पिरोली जेका हूंदी आहे, पिरोली जेका हूंदी आहे उन में बि हाणे फ़र्ज़ु कयो ऐं हिकिड़ी पिरोली जेका आहे उहा तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां, जंहिंखे पातल पीलो वेस, जंहिंजे मथे ते आकेस वठी हर को थो चूसेसि, ॾसियो कहिड़ो आसो रेस। हाणे हीअ सिधी सी ॻाल्हि आहे त उहो अंब आहे यकीनन उन जे लाइ। हाणे इहा जेका आहे ऐं ॿी असां वटि हिकिड़ी लोक अदब जी जेका सिंफ़ आहे उहा हूंदी आहे ॾिठ पिरोली।
हाणे ॾिठ पिरोली वरी ईअं माण्हू ठाहींदा आहिनि, वेंदे वेंदे जेकर हुननि खे का साम्हूं शइ नज़र अची वई, उन खे ॾिसी ॾिसी उहा तकड़ी माना ॾिठ पिरोली जेका आहे उहा ठाहे वठंदा आहिनि। हाणे उन में ॿियो वरी माना जेका शाइरी हूंदी आहे हिन जी, उन में हिकिड़ो मुनाज़िरो बि हूंदो आहे। ऐं मुनाज़िरो जेको हूंदो आहे, हाणे शाइरीअ में हिकिड़ी सिन्फ़ हूंदी आहे मुनाज़िरो। हाणे मुनाज़िरो जेको हूंदो आहे उन में डायलॉग मेथड हलंदो आहे, उन में मुनाज़िरे में जेको आहे उहा ॻाल्हि ॿोल हलंदी आहे। ॿिनि शयुनि जी माना जेको पाण में तकरार हूंदो आहे, उन्हनि जो झेड़ो झटो हलंदो आहे। हाणे हिन मुनाज़िरे जे हवाले सां त खोड़सारा जेके आहिनि उहे शयूं हूंदियूं आहिनि। फ़र्ज़ु कयो जेकर ओताक आहे ऐं होटल आहे, उन्हनि जो पाण में मुक़ाबिलो हूंदो आहे। फ़र्ज़ु कयो ओताक चवंदी आहे त आऊं बहितर आहियां, ऐं होटल चवंदी आहे त आऊं बहितर हूंदी आऊं आहियां, माण्हू मूं वटि वधीक था अचनि। इन करे इहे लोक अदब जूं जेके सिन्फ़ूं हुयूं। ऐं मां सम्झां थो त हाणे लेक्चर जो जेको वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी ॾांहुं वञे पियो, त उन करे इनखे हिते वाइंड अप कयूं था।